ये मसाइब रह गया था क्या मेरी तब। सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾिहाड़ो अक़ीदती एहतराम सां मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में मजलिसूं जुलूस बरामद। कराची में निश्तर पार्क खां मुख्य मातमी जुलूस बरामद। इमाम बारगाह अली रज़ा आॾो नमाज़ ज़ुहरैन अदा कई वई। मातमी जुलूस रिवायती गुज़रगाहुनि खां थींदो। इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया ते नहर थींदो। इंतज़ामिया तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। चिल्हार, डोकरी, करमपुर ऐं ॿियनि शहरनि में बि मातमी जुलूस बरामद। पाकिस्तान में पानी की संगीन खोट है। तकड़ा कदम खणण की ज़रूरत है। आबी ज़ख़ीरन के तहफ़ुज़ ऐं जिटादार ज़रई तरीक़न के हथी ॾियण की ज़रूरत है। पीअण के साफ़ पानी की दस्तियाबी यकीनी बनाने लाइ कदम खणण की ज़रूरत है। सदर आसिफ अली ज़रदारी जो पानी के आलमी दिहाड़े ते पैगाम चयाई 2022 में बोर्ड तबाही आंदी जिनजा मुल्क ते वॾा असर पिया। जिटादार तरीक़न से पाकिस्तान के मौसमियाती तब्दीलियुनि के असर खां बचाए सघिजे तो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो है त पानी के तहफ़ुज़ लाइ सिंध तास माइदे ते असराइतो अमल ज़रूरी है। ज़मीन की हिफ़ाज़त लाइ इज्तिमाई कदम खणण वक्त की अहम ज़रूरत है। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि के असरन के मुंह ॾिए पियो। मौसमियाती तब्दीलियुनि सबब बोड गर्मी की शिद्दत ऐं ॾुकार में इज़ाफ़ो थी रहियो है। सिंधु दरिया ते तकरारी केनाल ठाण खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी। मिट्टी में औरतों तोड़े मर्द रोडन ते निकरी आया। बिलावल पार्क खां कश्मीर चौक ताईं शॉर्ट पैदल मार्च ऐं धरणो। वाही पांदी में ॿारनि एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। सेवन में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज के उस्तादनि शागिर्दनि की रैली। गंबट में तकरारी केनालनि खिलाफ सियासी समाजी तंज़ीमनि की गॾिजाणी। रैली कढण जो ऐलान लाड़काणो, ठट्टो, उमरकोट, खंबर, रतोदेरो ऐं माजन में एहतजाज कयो वियो। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां तकरारी केनाल कढण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध जी अवाम सिंधु ते केनाल ठाहण वारे मंसूबे के रद्द करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत फौरी फ़ैसिलो वापसि वठे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। मटियारी जो एंटी नार्कोटिक्स इंस्पेक्टर न्यू सईदाबाद के DSP ऐं SHO खिलाफ अदालत पहुंची वियो। जावेद महमूद दाख़िल दरख़्वास्त में ॼाणायो आहे त DSP न्यू सईदाबाद ऐं SHO मंशियात फरोशन की सरपरस्ती करे रहिया आहिनि। मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई दौरान पुलिस अमलदारनि खे हिरासत में वरितो ऐं ड्यूटी में रंडकूं विधियूं। ॿिन्ही पुलिस अमलदारनि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। नौशर फिरोज में गोठाणे की गिरफ्तारी खिलाफ मासूम ॿारनि जो एहतजाज। बाबा जमशेद खोसो के 8 ॾींहं अॻु पुलिस घर में खबी वही सणस मिलण भी नथो ॾिनो वञे। वालिद के साई की बीमारी है। पुलिस अमलदारनि के अर्ज़ है त सिंधन पी के आज़ाद कयो वञे। मासूम अर्चना खोसो, कजन ऐं ज़ोया खोसो जी रोईंदे अपील।